बी ख़बर शामिल कंदासीं नाज़िन त नाले वारे लेखारी कहाणीकार रसूल बख्श दर्श जो जनाज़े नमाज़ बाद जंपीर वेझो मढ़ मिट्टी मां हवाले कयो वियो आहे। उन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, नामियारे अदीब कहानीकार लेखक रसूल बख्श दर्श जो मढ़ झंपीर क़दीमी दरगाह शाह हुसैन जे कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कयो वियो आहे। उन खां अॻु संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें नाले वारे अदीब शेख अब्दुल्ला कोस्तानी उनजी जनाज़े नमाज़ अदा कई पढ़ाई। उन खां पोइ उन जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ थोरी देरि अॻु में उनजी बाक़ाइदा तौर ते तदफ़ीन वारी रस्मूं अदा कयूं वयूं। संदसि जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन वारी रस्मनि में अदीबनि, कोमपर्स अॻवाननि, सियासी समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन जे जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन वारी रस्मनि में शिरकत कंदड़नि में अदीब ताज जोयो, प्रोफेसर रहमान गुल पालारी, अयाज़ गुल, अदल सुमरो, अज़ीज़ सोलंगी, जस्कम जो मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, सरवर खुश्क, दीदार खुश्क, जीअं सिंध मुआज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो, नवाज़ शाह बाडई, जीअं सिंध तहरीक जो अॻवान ठुरे सिंधी, जीअं सिंध क़ौमी पार्टी जो अॻवान नवाज़ खान ज़हूर, कोमपर्स अॻवान अमीर आज़ाद पंवर, असलम खैरपुरी, औरत अॻवान जेका सिंध यूथ एक्शन कमेटी चेयरपर्सन सिंधू नवाज़ गांगरो, अॻूणो MNA डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, सिंधी ॿोली जे बाइख़्तियार अदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत कई आहे। उन हवाले सां उन्हनि जो मौक़ो जेको KTN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अदीबनि, शाइरनि, उन्हनि जो चवणु हो त जेका रसूल बख्श दर्श जो जेको विछोड़ो आहे, हिकु क़ौमी विछोड़ो आहे, जंहिं ते जेको आहे सॼी सिंध जेका आहे सोग में वरितल आहे। जी त महबूब, गॾो गॾु असांखे इहो ॿुधाइजो त रसूल बख्श दर्श जे अदबी ख़िदमतुनि ते थोरी रोशनी विझिजो त उन्हनि कहिड़ा कहिड़ा किताब लिखिया, ऐं इहो ॿुधाइजो त उते जेके जनाज़े नमाज़ में शिरकत कंदड़नि जो छा चवणु हो? जी बिल्कुलु, रसूल बख्श दर्श जेको सिंधी ॿोली जो हिकु वॾो नालो हो, उन सां गॾोगॾु हुन सिंधी हवाले जेके ॿोली ऐं कहाणी जे हवाले सां तमामु घणो कमु कयो। 67 सालनि जी ॼमार में हू ॾाढो करे वियो। उन सां गॾोगॾु संदसि सुवाई जी सोभ ऐं सांस जी मौसम जहिड़ा कहाणियुनि जा किताब उन जा छपिजी चुका आहिनि। जॾहिं त सिंध हीरनि जी खाण जे नाले सां संदसि जेको ख़ाकनि जो जेको किताबु आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी प्रोफाइल उन में छपिया आहिनि, उहो छपिजी चुको आहे। 4 किताब उनजो हू पाण मुसनफ़ आहे। उन सां गॾोगॾु जेको अणछपियल संदसि जेको मवाद आहे उहो तमामु घणो आहे। उन खां अलावा हुनजी जेका मौसीक़ी ते तमामु घणी हुनखे दस्तरस हुई, शाइरी ते, नसरियत ते दस्तरस हुई। उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके केतिरा ई प्रोग्राम जेके आहिनि कया। उन सां गॾोगॾु जेके रसाला जेके उन्हनि में उनजो मवाद छपियो। अॼु संदसि जनाज़े नमाज़ तदफ़ीन वारनि रस्मनि में जेके शिरकत कई आहे सिंध जे घण घुरनि अदीबनि, दानिशवरनि ऐं कोमपर्स अॻवाननि, उनजो चवणु हो त रसूल बख्श दर्श जेको विछोड़ो आहे उहो हिकु वॾो हाल आहे सिंधी अदब जे हवाले सां। जेको वॾो नुक़सानु आहे सिंधी ॿोली जे हवाले सां, सिंध जे अदब जे हवाले सां वॾो नुक़सानु आहे। उहो हाल भरिजी न सघंदो। उन्हनि दुआ कई आहे उनजी जेका मग़फ़िरत लाइ। उन सां गॾोगॾु उन्हनि इहा बि दुआ कई आहे त कहिड़े क़िस्म जे जेके घण जेके अदीब आहिनि, दानिशवर आहिनि, उन्हनि जी जेका आहे सरकारी सित ते इलाज करायो वञे। छाकाणि जो रसूल बख्श दर्श उहे जेको हैदराबाद खां पोइ हुनखे 3 ॾींहं अॻु में कराची जे डाओ इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, पर सरकारी सित ते, हुकूमती सित ते हुनजो इलाज जेको आहे न थी सघियो। गुज़िरियल 1 साल खां वठी रसूल बख्श दर्श गुर्दनि जे बीमारी में मुब्तला हो, डायलिसिस ते हो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुनजो कराची, हैदराबाद मुख़्तलिफ़ इस्पतालनि मां इलाज थींदो रहियो, पर सरकारी सित ते हुनजी कंहिं बि अदारे तोड़े सरकार तोड़े सकाफ़त खाते हुनजो इलाज न करायो। जंहिं करे घणी जेके रागी तोड़े मुख़्तलिफ़ इल्मी अदबी शख़्सियतनि शिरकत करे उन्हनि इहो घुर कई आहे त इहे अदीब, दानिशवर जेके क़ौमी सरमायो आहिनि, उन्हनि जी सरकारी सित ते जेके बीमार आहिनि उनजो इलाज करायो वञे ऐं उन्हनि जी जेके बीमार आहिनि उनजी ज़िंदगी बचाइण लाइ। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन। महबूब बिरोही ठटो खां असांखे वीडियो लिंक ते तफ़सील ॾिना आहिनि।